अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां इलाही बख़्श उजन तव्हां सां गॾु आहियां अॼु हिकु नए उनवान सां गॾु। ऐं अॼु को नओं असांजो उनवान आहे ॿोली कीअं वजूद में आई ऐं उनजा कहिड़ा नज़रिया आहिनि ऐं कहिड़ा बुनियाद आहिनि जंहिंजे बुनियाद ते चयो वञे थो त ॿोली वजूद में आई आहे ऐं इन्हनि बुनियादनि ते आई आहे। हाणे ॿोली जेका असां ॻाल्हायूं था, तव्हां ॻाल्हायो था, सभु ॻाल्हायूं था, उहा सॼी हिकु ॿोली आहे, हिकु इहा मुनज़म आहे, हिकु तरीक़ो आहे, हिकु साइंस आहे। हिकिड़ी ॿोली हिकु साइंस आहे। कहिड़ी साइंस आहे? उहा आहे सोशल साइंसिस में अचे थो, जेका असांजे समाज सां वहियल आहे, वाबस्ता आहे। इन जे करे इनखे सोशल साइंसिस में रखियो वियो आहे। इन जो वजूद कीअं आयो, कहिड़ी रीति आयो, इन बाबति तमामु घणा नज़रिया अची चुका आहिनि, तमामु घणियूं ॻाल्हियूं थी चुकियूं आहिनि। ऐं अहिड़नि ॻाल्हियुनि जो अञा ताईं असां वटि प्रचार थींदो रहे थो त ॿोली हिन रीति आई हूंदी या हिन नमूने सां वजूद में आई आहे। उन वजूद खे असां जांचींदासीं मुख़्तलिफ़ किताबनि, मुख़्तलिफ़ आलिमनि ऐं मुख़्तलिफ़ नज़रियनि जे बुनियाद ते। अॼु हीउ लेक्चर मां जेको सो ठाहियो आहे ऐं उनजे जेको सो हुन ते एक्सप्लेन पियो कयां त असां ॿोली कीअं ॻाल्हाइणु सिखी, ॿोली कीअं आई। असां वटि हर हिकु नज़रियो मिले थो, उन नज़रियनि जे बुनियाद ते असां रखंदासीं। मुंहिंजो को ज़ाती इन में को बि नज़रियो न आहे जो मां चवंदा आहियां असां हीअं न हीअं हूंदो, पर जेके असांजे आलिमनि, मुफ़क्किरनि जेके नज़रिया ॾिना आहिनि, असां उन्हनि नज़रियनि खे हल्को थोरो थोरो एक्सप्लेन कंदा हलंदासीं त जीअं असांखे ख़बर पए त असां उन्हनि खे कहिड़ी रीति सम्झूं था ऐं असां उन्हनि खे परखियूं था। ॿोली जेका इंसान ज़ात सां गॾु वजूद में आई। इंसान लाज़मी तौर ते जॾहिं धरतीअ ते इंसान लाथो वियो हूंदो त उन इंसान खे का न का ॿोली ॾिनी वई हूंदी ऐं उन ॿोलीअ जे ज़रिए ई हू जेको आहे सो ॻाल्हाइणु सिखियो हूंदो या राब्तो करणु सिखियो हूंदो। छाकाणि त इंसान जेको आहे उहो ॿिए सां राब्ते करण जे लाइ का न का ॿोली ई ॻाल्हाए थो, तॾहिं ई उन सां राब्तो क़ाइमु थिए थो। इन जे करे उन्हनि ॿोली जा असां वटि केतिरा ई नमूना आहिनि, केतिरा ई ओञाण आहिनि, केतिरियूं ई निशानियूं आहिनि जंहिंजे बुनियाद ते असां चऊं था त असां ॿोलियूं ॻाल्हायूं था। रोडनि रस्तनि ते हलूं था त असांखे ॿोली मिले थी, एरोज़ मिलनि था, निशानियूं मिलनि थियूं। कॾहिं गाॾी छापियल हूंदी आहे, उनखे क्रॉस जो निशान लॻो पियो हूंदो आहे। इहा बि हिकु क़िस्म जी ॿोली आहे जंहिंखे इशारनि वारी ॿोली चयो वेंदो आहे। पर असां इन्हनि सभिनी नज़रियनि खे अलॻि अलॻि सां हलंदासीं ऐं उनखे ॿुधंदासीं। ऐं जेको मां उनवान जेको रखियो आहे उहो लिखियो ई आहे ॿोलीअ जे वजूद में अचण बाबति नज़रिया, मज़हबी, तहज़ीबी ऐं साइंसी बुनियादनि ते। असां वटि मज़हब में कहिड़ो नज़रियो आहे, तहज़ीब जो कहिड़ो नज़रियो आहे ऐं साइंस जा कहिड़ा नज़रिया आहिनि जंहिंखे ॿोली जो बुनियाद चयो वियो आहे या ॿोली उन ते आधारियल आहे ऐं ॿोली असां ॻाल्हाइणु सिखिया आहियूं। अॼु जेका असां ॿोली ॻाल्हायूं था उन जो कीअं वजूद थियो, अचो त उन ते असां थोरो तफ़सीली ॻाल्हाईंदा हलूं त जीअं असां सम्झंदा वेंदासीं त ॿोली कीअं आई वजूद में ऐं कहिड़ा लफ़्ज़ पहिरियां आया या कहिड़ो नज़रियो वज़नदार आहे ऐं कहिड़ो नज़री, कहिड़ी तहज़ीब वधीक वज़नदार आहे जेका इन मुताबिक़ हले थी ऐं अचे थी। इहो आवाज़ जेको आहे, जेको असां आवाज़ कढूं था, इहो आवाज़ कंहिं न कंहिं सूरत में उचारजे थो। उचार थी करे के लफ़्ज़ जोड़नि था, लफ़्ज़नि सां वरी के जुमिला, जुमिलनि खां ईअं अॻिते वधंदो हिकु नहवी सर्फ़ नहव जे बुनियाद ते हिकु लफ़्ज़ ठहंदा वञनि था, जुड़ंदा वञनि था, ॿोली जुड़ंदी वेंदी। पर बुनियाद कीअं आहे उन बाबति गॉर्डन ह्यूज़ जेको आहे उन पंहिंजो रायो ॾिनो हुयो त असांखे ॿोलीअ जे मुताबिक़ लॻभॻि 10,000 नज़रिया मिलनि था त ॿोली कीअं वजूद में आई ऐं ॿोली कहिड़ी रीति वजूद में आई, ॿोलीअ जा कहिड़ा कहिड़ा पाया आहिनि ऐं मोल मता आहिनि, उन मुताबिक़ अचनि था। असांखे उहे 10,000 हाणे उन हिकु हिकु नज़रिए खे जेकर असां हिते वेही जांच कंदासीं त असां मुंझी पवंदासीं। इन जे करे जेके आलिमनि ऐं मुफ़क्किरनि जेके मख़सूस राया ॾिना आहिनि, असां उन्हनि रायनि ते ऐं उन्हनि नज़रियनि जे आधार ते अॻिते वधंदा रहंदासीं। माहिरनि जे मुताबिक़ इब्तिदाई या इंसानी जेके ॿोली आहे उहा फितरी आहे, फितरती आहे, माना कुदरत जे तरफ़ां जीअं वण टिण गुल ॿूटा इहे सभु आहिनि, उन्हनि जे बुनियाद ते ॿोली बि जेका आहे उहा फितरी अमल आहे।
उन फितरी अमल जो हिकु ज़रियो आहे। हाणे इंसानु ॻाल्हाइण कीअं सिखियो, पखियुनि जी लातियुनि खां सिखियो, या जेको आहे सो ॿियनि शयुनि खां सिखियो, जीतनि ॼणनि जी आवाज़नि खां सिखियो ऐं उन्हनि जी नक़ल कयईं। छाकाणि इंसानु बुनियादी तौर ते नक़ल करणु सिखियो ऐं नक़ालीअ जे तौर ते उन ॿोली सिखी। इहो हिकु नज़रियो पेश थियल आहे। इन नज़रिए ते असां ॻाल्हाईंदा हलंदासीं त इंसानु छा जेकॾहिं बुनियादी आहे, फितरती तौर ते नक़ाली करे थो, नक़ालीअ मां मुराद नक़ल करे थो, त पोइ इहे जेके आवाज़ आहिनि उन्हनि जीतनि ॼणनि खां या जेको आहे सो इन्हनि खां सिखिया हूंदा या कया हूंदा। ॿिए त ॿोली जी इब्तिदा बाबति असां मुंहिंजा मुख़्तलिफ़ राया आहिनि। उन्हनि मुख़्तलिफ़ रायनि में जेके समाजी माहौल आहे, असां तव्हां या के ॿिया जॾहिं हिक ॿिए सां मेल जोल में अचनि था, उन मेल जोल में अची करे उहे पंहिंजी जेको आहे सो कैफ़ियतुनि खे, पंहिंजे ग़म खे, पंहिंजे ख़ुशीअ खे पंहिंजे इज़हार कनि था। उन इज़हार जे नमूने ते अची करे हिकु ॿोल कंहिं न कंहिं ॿोलीअ जनम वरितो हूंदो। उन ॿोलीअ जनम वरितो, उनखे जे त उन में के लफ़्ज़ हूंदा, के ग़म वारा, के ख़ुशीअ वारा, के जेको आहे सो अहिड़ा लफ़्ज़ हूंदा जंहिंजे बुनियादनि ते इहो आयो हूंदो। हाणे असांखे जेके घणे खां घणा नज़रिया मिलनि था, जेके घणा उहिञाण मिलनि था, उहे मिलनि था त पखियुनि खां सिखियो, जानवरनि खां सिखिया, जानवरनि जी नक़ाली कई, उन्हनि जे बुनियाद ते असां जेके जेको आहे सो ॿोलीअ ते ॿोली वजूद में आई आहे, ॿोली वधी आहे। इंसानु बक़ल में ख़ुदि हिकु समाजी जानवर आहे। इंसानु बग़ल में हिकु समाजी जानवर आहे। ॻाल्हाइणु, अक़ुल ऐं सम्झ जे बुनियाद ते उनखे अशरफुल मख़लूक़ात थियो आहे। हाणे इते ॿोली वरी अची वेंदी, ॻाल्हाइणु। जानवर ॻाल्हाए कोन थो, रंभे थो, पखी ॻाल्हाए कोन थो, ॿोले थो। ईअं ई इंसानु जेको आहे ॻाल्हाए थो, उन में लफ़्ज़ आहिनि, उन में मक़सदु आहे, उन में उचार आहे, को न को मफ़हूम आहे, का न का सम्झ रखियलु आहे, जंहिंजे बुनियाद ते उन खे ॿोली चयो वञे थो ऐं उन ते इंसानु ॻाल्हाईंदो अॻिते वधंदो रहे थो। इन जे बुनियाद ते हाणे असांखे केतिरा अलॻि अलॻि नज़रिया आहिनि। हाणे मज़हबनि जा नज़रिया हिकु अलॻि आहिनि, तहज़ीबुनि जा नज़रिया अलॻि आहिनि ऐं साइंसी नज़रिया अलॻि आहिनि। अॼु असांजो तक़ाबली जाइज़ो वठूं था त मज़हब छा थो चवे, साइंस छा थी चवे ऐं तहज़ीब छा थी चवे। हाणे तहज़ीब जेका आहे उहा मज़हब सां लाॻापियल आहे, छो त इस्लामी तहज़ीब इस्लामी नज़रिए सां आहे ऐं हिंदुइज़म जी तहज़ीब हिंदुइज़म सां वाबस्ता आहे। इहे ई तहज़ीब ऐं मज़हब वारा नज़रिया हिकु थी वेंदा ऐं साइंसी जेके आहिनि उहे अलॻि थींदा। असां उन्हनि ते जेको आहे सो गौर कंदा वेंदासीं त उहे ॾिसंदासीं त हाणे बुनियाद ते अचूं था त मुस्लमाननि जो, क्रिश्चननि जो ऐं यहूदियुनि जो नज़रियो उहो हिकिड़ो ई नज़रियो आहे, उहो लॻभॻि साॻियो नज़रियो आहे। ऐं उहे चवनि था त ॿोली जेका शुरूआती ॿोली हुई इब्रानी यानी कि अरबी ॿोलीअ जे बुनियाद ते हुई, जॾहिं त हिंदुइज़म जो नज़रियो इन्हनि खां थोरो मुख़्तलिफ़ आहे ऐं उहे चवनि था त उन्हनि जो जेको ॿोली आहे उहा वेदक यानी कि वेदनि वारी जेका ॿोली हुई उन ॿोलीअ जे बुनियाद ते आधार आहे ऐं उन्हनि जी ॿोली जेका हुई उहा हिंदी या वैदिक ॿोलीअ ते रखियलु आहे। हाणे असां अचो त इन खे थोरो अॻिते वधूं ऐं वधी करे ॾिसूं था त डार्विन जॾहिं पंहिंजो नज़रियो ॾिनो, मशहूरु फ़िलासफ़र हो, मुफ़क्किर हो, उन पंहिंजो नज़रियो ॾिनो। उन नज़रियो जॾहिं ॾिनो त पोयां जेतिरा बि नज़रिया हुया उन्हनि सभिनी खे मल्यामेट करे छॾियो, उन्हनि सभिनी खे ख़तमु करे छॾियो। ख़तमु करण खां पोइ उन पंहिंजो नज़रियो नओं ॾिनो त इंसानु जेको आहे उहो पैदाई जेको आहे सो जानवर मां थियो आहे, यानी कि बांदरनि मां। हाणे इहो जॾहिं उन नज़रियो ॾिनो, उन नज़रिए खां पोइ इंसानु जॾहिं बांदरनि मां पैदा थियो आहे, पर उन ते वरी अॻिते हली पंहिंजो पाण ई जेको इनहराफ़ी बि करे थो त इंसानु न रुॻो इन मां पर उनखे अक़ुल ऐं सम्झ जे बुनियाद ते अलॻि कोठियो वियो आहे, अलॻि कयो वियो आहे। इंसानु बिना कंहिं जेको झल जे बीही सघे थो, जॾहिं त बांदर कुझु देरि त ईअं ई जेको आहे सो ॿिनि टंगुनि ते बीही सघे थो, पर मुसलसल तौर ते जीअं असां बीठा आहियूं ईअं बीही कोन थो सघे। थोरी देरि खां पोइ उहो वरी पंहिंजे जेको ॿिनि पेरनि ते अची वेंदो आहे। इहो असां जे पंहिंजे जेको आहे सो साइंसी बुनियादनि ते जेके असां अचूं था त केतिरनि ई असांजे मुफ़क्किरनि जेको आहे सो डार्विन जे नज़रिए खे सही पूर्ण सम्झो आहे, पर 1961 में पर उन खे जेको आहे सो
नंढियो वियो ऐं हिनखे ख़तमु कयो वियो चयो वियो त जेको डार्विन जो जेको नज़रियो आहे उहो दुरुस्त नज़रियो कोन्हे को छाकाणि त इन नज़रिये में असांखे केतिरा ई ॿिया हुञाण मिलनि था यानी की जेके इंसानियत जी जेका आहिनि उहे इंसान वारा नज़रिया असांखे वधीक बहितर मिलनि था ऐं इंसान जेको आहे उहो इन खां अलॻि आहे जानवर अलॻि आहे जानवर ॻाल्हाए कान थो सघे इंसान ॻाल्हाए सघे थो जानवर वटि अकुलु कोन्हे का इंसान वटि अकुलु आहे सम्झ आहे इन जे करे उहो अलॻि अलॻि आहिनि इन जे खां पोइ असां जॾहिं ॾिसूं था त जेके बुनियाद हुया डार्विन जा उहे हुया ॿोलियुनि जो अक़ीदो जेको उहो बि टुटो हाणे पहिरियों कहिड़ा हुया नज़रिया पहिरियों नज़रिया इहा हुआ त ॿोली असां जेको आहे सो पखियुनि खां सिखी आहे हुतां सिखी आहे हितां सिखी आहे हुन सिखी आहे पर इन जे नज़रिए खे हिन टोड़े छॾियो त हिन जानवरनि जे आवाज़नि मां हिन सिखी आहे ऐं वरी जेको आहे ॿियो आहे इंसान हैवान मां जेको आहे सो मथे जुड़ियो आहे असां इन खे मञण खां इनकार कयूं था छो त इन जे बुनियाद ते जेकर असां चऊं था इस्लामी नज़रियो इन खां मुख़्तलिफ़ थी वेंदो ऐं इंसान अवाइल खां इंसान ई आहे उन इंसान खे हिकु अलॻि जेको आहे सो सोच आहे सम्झ आहे अकुलु आहे उन जे बुनियाद ते उहो रखियो वियो आहे हाणे इहे सभु अलॻि अलॻि हुआ इन जे बुनियादनि ते असां वधीक ॻाल्हाईंदासीं असां डार्विन ते नथा ॻाल्हायूं असां रुॻो ॻाल्हायूं था त कहिड़े रीत ऐं कहिड़े नमूने सां मज़हब में कहिड़ा आहिनि उन्हनि मज़हबनि जे अक़ीदनि खे ऐं मज़हबनि जे नज़रियनि खे वेझो रखंदासीं ऐं उन नज़रियनि ते असां ॻाल्हायूं था सभ खां पहिरियों जेको आहे क़दीम मिस्र वारो नज़रियो हाणे मिस्र वारे नज़रिए जो जेको हिते अर्थ आहे या जेको नतीजो आहे या तत्व आहे उहो कुझु इन रीति आहे त सॉस जंहिंखे चयो वञे थो त उहो सभ खां वॾो उन्हनि जो हुयो सिंधीअ में देवता मञियो वेंदो आहे ऐं उहो ई देवता जेको आहे उहो सभिनी कमनि जो इल्म फ़न जो हुजे इल्म कारीगरी जो हुजे किताब लिखण जो हुजे या जेको आहे सो कंहिं ॿिए महारत जो हुजे इन खे जेको आहे सो देवता मञियो वियो आहे ऐं चंड जो देवता बि सोस खे मञियो वियो आहे जॾहिं त सेश्त जेका हुई उहा उन सां गॾु हूंदी हुई ऐं उहा उनजी माना जीअं त सेक्रेटरी हूंदी जेका फ़न लिखत में माहिर हूंदी हुई ऐं लिखंदा इहो इन्हनि जो पंहिंजो हिकु नज़रियो हुयो उन नज़रिए जे बुनियाद ते असां हलूं था ज सोस मिस्र वारनि जो जेको नज़रियो इहो हुयो त हर हिक खे जेको जेको सोस लफ़्ज़ चवंदो वेंदो हुयो कढंदो वेंदो हुयो ऐं जेके उन लिखिया हुया उन्हनि सभिनी जे बुनियादनि ते उन खे जेको आहे सो अहदनामो या गॉस्पिल चयो वेंदो आहे जेके क़दीम मिस्रियुनि जे नज़रियनि जे मुताबिक़ आहे जॾहिं इन नज़रिए ते ॻाल्हायूं था सम्झूं था त उन जी फ़न जे देवता या लेखक जो देवता जेको आहे उहो सोस आहे सोस खां अलावा ॿियो केर बि कोन्हे इन जे करे असां जब बुनियाद जेको आहे उहो सोस खां रखी थो ऐं ॿियो उनखे ई जेको सभ खां अहम किरदारु मञियो वियो आहे ऐं जेको आहे उनखे देवता मञियो वियो आहे ॿिए नंबर ते जॾहिं असां चऊं था बाबली तहज़ीब जो वरी जेको सो नंढो नतीजो आहे उहो कुझु हिन रीति आहे त बाबली तहज़ीब जी ॾंद कथा मूजिबि त हिकिड़ो महज़ब इंसान जेको हुयो उहो ओनस OANNAS आहे जंहिंखे मिली चऊं था ओनस ONAS इहो हिकिड़ो महज़ब तरीन फ़र्द हुयो जेको सभ खां पहिरियों इन धरतीअ ते आयो ऐं उन जे राकास जे रूप में आयो उन रकास जे रूप में आयो ऐं उन में अधु माण्हू हुयो ऐं अधु मच्छी हुयो जेको ईरान वारे नार में कई वियो ऐं उतां उन्हनि जी पंहिंजी जेको आहे सो लिखत वारो नमूनो जारी कयो ऐं उन खे जेको आहे सो ॿियनि हंधनि ते राइज कयो इहो असां वटि बाबली हिकु नज़रियो मिले थो उन खां पोइ जेको असां ॾिसूं था यहूदियुनि जो नज़रियो जेको कुझु हिन रीति आहे त इंसान ख़ुदा जे तख़लीक़ जो मज़हर आहे माना इंसान जेको ख़ुदा तख़लीक़ आहे उन जो अक्स आहे उन जो मज़हर आहे उन खां अलावा ॿियो कुझु न इंसान खे बहिश्त मां कढी उछलायो वियो त जीअं तूफ़ान ऐं पाणी विच में करे उछलायो वियो त जीअं हू हिते वञी पंहिंजी सर्वाइवल पंहिंजो पाण खे पाण बचाइण जी कोशिशि करे इंसान हिकु ई ॿोली ॻाल्हाए सघंदा इहो हुनजो माना बुनियादी जेका ॻाल्हि आहे उहो उनजी आहे इहा त इंसान बुनियादी तौर ते हिकिड़ी ई ॿोली ॻाल्हाए सघंदो हुयो ऐं उहा हिकिड़ी ॿोली जेका इब्रानी या अरबी आहे उन जे बुनियाद ते अॼु ताईं क़ाइमु आहिनि इहो नज़रियो उन्हनि ते आहे फ़रिश्तनि ॿियो उन्हनि जो पंहिंजे नज़रिए मुताबिक़ फ़रिश्तनि महिनत करे आसमान
ऐं मिनारनि जे सां ॻाल्हाईंदड़ जेको मिनारा जोड़िया त जीअं उहे ॻाल्हाए सघनि ऐं उन्हनि ते हली सघे। इहो यहूदियुनि जो नज़रियो हुयो। हाणे जॾहिं असां चीन जे नज़रिए ते पुॼूं था, पहिरियों असां ॻाल्हायोसीं जेको आहे सो मिस्र जो नज़रियो। मिस्र जे नज़रिए खां पोइ असां आयासीं, पहिरियों हुयो इजिप्टियन खां पोइ बाबली खां पोइ जेको असां वटि हुयो उहो हुयो बाबली खां पोइ असां वटि जेको हुयो हाणे आहे यहूदी नालो नज़रियो। यहूदियुनि खां पोइ हाणे असां वटि आहे चीन वारनि जो वरी हिकिड़ो मुख़्तलिफ़ नज़रियो आहे, बिल्कुलु ई बिना मुख़्तलिफ़ सभिनी खां। त उन्हनि पंहिंजे नज़रिए ते हिकु कयो आहे त ॾंद कथा मूजिबि हिकु दरिया मां हिकु वॾो घोड़ो या कछुओ आयो, उन जे बुनियाद रखियलु आहे। चीनी ॿोली में गुफ़्तगू कई। हाणे गुफ़्तगू कई माना इहो पंहिंजो पाण में उन्हनि जो हिकिड़ो कॉन्फ्लिक्ट आहे त कहिड़ी रीति कई गुफ़्तगू कई त जेको आहे सो वरी चवनि था न उनजे मथां अचिरो हुयो चीनियुनि वटि पुठीअ ते जेके चिट हुया उन घोड़े ते या कछुअ ते, उन जे चिठनि ते उहा ॿोली हुई। उन ॿोलीअ जे बुनियाद ते उहा असांखे चीनी ॿोली ॻाल्हाई वई या लिखी वई आहे। चीन वटि हिकिड़ो मशहूरु कैलेस्टियल आहे, जंहिंजी तमामु घणी जेको आहे सो इज़त ऐं एतिराम कयो वेंदो आहे। उन कैलेस्टियल आहे एतिराम। कैलेस्टियल बाबति जो मफ़रूज़ो आहे, ॻाल्हियो आहे त हू पखियुनि जूं जानवरनि जूं लातियूं या ॿोलियूं जेके हूंदियूं उहो तमामु घणो गौर सां ॿुधंदो हुयो। जॾहिं गौर करे ख़तमु थी वेंदो हुयो, ॿार पखी हलिया वेंदा हुया या पोइ हलिया वेंदा, त उन खां पोइ उन्हनि जे जेको आहे सो नक़ल कंदो हुयो। छो त बुनियादी तौर ते इंसानु नक़ल करण खां पोइ उन जेको आहे सो वरी पंहिंजी हिकु डिक्शनरी ठाही। उन में उहे लफ़्ज़ माना जोड़ींदो वियो, उहो आवाज़ जोड़ींदो वियो, उहे अखर जेके आवाज़ आहिनि उचार आहिनि उहे उचारनि खे लिखंदो वियो। ईअं ई लॻभॻि 1000 साल अॻु चीनियुनि अहिड़े क़िस्म जो हिकु डिक्शनरी ठाही जंहिंजे बुनियाद ते हुन बुनियाद विधो लफ़्ज़नि जो या उचारनि जो या अखरनि जो। इहो हुयो त हिकिड़ो नज़रियाती आइडियोलॉजिकली हिकु तरतीब ॾिनी त इन नमूने सां असां ॿोलीअ खे ॻाल्हाए अॻिते वधी सघूं था। जॾहिं असां इन खे अॻिते वधूं था त पोइ वरी असांखे हिकिड़ो ॿियो नज़रियो मिले थो। इहे नज़रियात असां वटि मिलनि था। उन खां पोइ वरी असां जॾहिं अॻिते अचूं था त चीनी ॿोलीअ खां पोइ वरी असां वटि हिंदीअ जो पुण जेको आहे सो नज़रियो मिले थो। हिंदी ज़बाननि जो पुण आहे। उन बुनियाद ते ऐं उन नज़रिए जे मुताबिक़ हिंदुनि जो नज़रियो जेको आहे उहो ॾंद कथा ते मबनी आहे। उन ॾंद कथाउनि में लिखियलु आहे त क़दीम ॿोली जेका हुई या वाक जेको आहे उनखे क़दीम लेखकनि बुनियादनि ते जेको चयो वियो आहे वाक VAK वाक माना ॿोलीअ जा माना अखर ॻाल्हाइण जे बुनियादनि ते, या ॿोलीअ जी देवी वाग देवी बि उन्हीअ खे चयो वियो आहे। उन वाक या ॿोली ॻाल्हाइण खे पवित्र वाक यानी कि पवित्र वाक माना पाक ॿोली या पाक ॿोली ॻाल्हाइण वारनि जो नज़रियो पूर्ण आहे। हाणे उन्हनि जो चवणु आहे त ॿोलीअ खे न का इब्तिदा आहे न का इंतिहा आहे, ऐं जेका ॿोली असां वटि आहे उहा ब्रह्मा जी तख़लीक़ जी क़ुवत आहे। ब्रह्मा जेको हिन सॼी काइनात जी जेको ख़ल्क़ींदड़ आहे उन ख़ल्क़ जी जेको आहे सो तख़लीक़ी क़ुवत आहे। उन इंसान खे तख़लीक़ ॾिनी ऐं उन ॻाल्हाइण कयो। असां जॾहिं अचूं था त इस्लामी नज़रिए में बि कुझु अहिड़ो ई नज़रियो मिले थो त अलाह ताला इंसान खे इहा तख़लीक़ या क़ुवत ॾिनी ऐं उन बुनियाद ते उन ॻाल्हाइणु शुरू कयो ऐं ॻाल्हाईंदो रहियो आहे। ख़यालनि मूजिबि ख़याली काइनात या ख़ालिक़ काइनात जेको आहे उन इंसान हिंदुनि जे मुताबिक़ भू माना थीप भू माना थीप ऐं हीअ थी पई ऐं हीअ सॼी काइनात उन ते ॻाल्हाए पई थी। हाणे असांखे ॻाल्हाइण या सम्झण जी ज़रूरत इहा आहे त हिंदुनि जेको आहे हिंदुइज़म में जेका आहे वाग देवी या ॿोलीअ जी देवी जंहिंखे चयो वञे थो उन जे बुनियाद ते लफ़्ज़ या ॿोली क़ाइमु थी ऐं उहो उन्हनि जो नज़रियो आहे।
उन नज़रिए पहुतमि उन ॿोलीअ जी देवीअ खे उन्हनि वागदेवी कोठियो आहे ऐं इहा ब्रह्मा जे तरफ़ां इंसान खे मिलियल हिकु तख़लीक़ी क़ुवत हुई जंहिंजे बुनियाद ते इहा वधे पियो थो। असां हर हिकु नज़रिए खे ॾिसंदासीं ऐं साइंसी नज़रिए खे हीअ अञा जेके असां नज़रिया हलनि पिया था इहे जेके आहिनि उहे मज़हबी नज़रिया आहिनि। इहे सभु जा सभु नज़रिया असांखे मज़हबनि में मिलनि था ऐं तहज़ीबुनि में मिलनि था। मिस्री तहज़ीब जो नज़रियो, बाबली तहज़ीब जो नज़रियो, इजिप्ट ऐं जेको आहे सो चीनी तहज़ीब जो नज़रियो, असां इन्हनि सभिनी नज़रियनि जे बुनियाद ते अॻिते वधिया हींअर ते पहुता आहियूं त इस्लामी नज़रियो बि हिते आहे। हाणे इस्लामी नज़रियो असां वटि छो एतिरो वधीक मज़बूत आहे, छो वधीक आहे, जो असांजो ईमान आहे या असांजो जेको एतबार आहे उहो क़ुरान ते वधीक आहे ऐं उन जे बुनियाद ते असां रखूं था त हज़रत मोहम्मद मुसा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जॾहिं ग़ार में वेठो हुयो त उन खे पढ़णु त कोन ईंदो हो त आयत आई ऐं हुनखे चयो वियो पढ़ ऐं अॻिते पढ़ंदो रहियो। अहिड़ा ॿिया केतिरा ई मिसाल आहिनि। इहो त हो हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको 1450 साल पहिरियों जो किस्सो आहे। हाणे जेकॾहिं असां क़ुरान ते एतबार कयूं था त क़ुरान ॾंद कथा कान्हे का, उहो हक़ीक़त आहे। उहो अलाह ताला पंहिंजे हक़ीक़ी जेके कहाणियूं या जेके गुज़िरियल वाक़ियात आहिनि उन वाक़ियातनि खे बयानु कयो आहे ऐं उन जे बुनियाद ते ॻाल्हि कई आहे। जॾहिं असां अचूं था मुस्लमाननि जे नज़रिए ते वअल्लम आदमल अस्माअ कुलहा, यानी कि अलाह ताला आदम खे सभिनी शयुनि ऐं नालनि जा नाला सेखारिया, हर हिकु शइ जा नाला सेखारिया, ॻाल्हियूं सेखारियूं। इन खां पोइ चयो वियो त इन खां अलावा इहो बि नज़रियो आहे त हज़रत आदम अलैहिस्सलाम जे बाबति हज़रत इब्न अब्बास जो हिकु रावी आहे जेको उन रिवायत ॾिनी हुई त हज़रत आदम अलैहिस्सलाम खे अलाह ताला सभु जूं दुनिया जूं जेतिरियूं बि ॿोलियूं हुयूं उहे सभु जूं सभु ॿोलियूं सेखारियूं ऐं उन ॿोलियुनि खे जेको आहे सो उन ते उबूर हासिलु हो। जीअं ई उन जे आदम जो औलाद वधंदो वियो उहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पखिड़जंदा विया ऐं उते पखिड़िजी करी वञी उन्हनि मुख़्तलिफ़ ॿोलियूं ॻाल्हाइणु शुरू कयूं ऐं जेको असां वटि इहो नज़रियो असां वटि मिले पियो थो। इन खां अलावा मूं वटि आयत जो हिकिड़ो ॿियो तर्जुमो आहे। उन आयत जो तर्जुमो कुझु हिन रीति आहे त आसमान ऐं ज़मीन जी तख़लीक़ ऐं तव्हांजी ॿोलियुनि ऐं रंगनि में इख़्तिलाफ़ अलाह ताला जी निशानियुनि मां हिकु आहे। इहो हिकिड़ो नज़रियो आहे त जेको ॿोली आहे उहा अलाह ताला जी निशानी आहे, यानी कि रब जॾहिं इंसान खे धरतीअ ते मोकिलियो त को न को उन जेको आहे सो हिकिड़ो उनखे ॿोली ॾेई मोकिलियो ऐं उन ॿोलीअ जे बुनियाद ते अॻिते वधियो आहे। सूरत रहमान जो चइनि आयतुनि जो बुनियादी तर्जुमो जेको आहे उहो कुझु हिन रीति आहे त रहमान यानी कि अलाह ताला जेको रहम वारो आहे, करम वारो आहे, क़ुरान सेखारियो, अर रहमान अल्लमुल क़ुरान, क़ुरान सेखारियो, इंसान खे पैदा कयो ऐं उनखे बयानु करणु सेखारियो, अल्लमल बयान। हाणे इहे असां वटि ज़ाती नज़रिया कोन्हनि खे, इहे असां वटि अलाह ताला जे तरफ़ियां जंहिंजो असांजो ईमान आहे त अलाह ताला सभ खां पहिरियों धरतीअ ते जेको इंसान उमाणियो उहो आदम अलैहिस्सलाम, त पोइ असांजा स्कॉलर, असांजा मुफ़क्किर, असांजा जेके वॾा वॾा आलिम आहिनि इन ॻाल्हि खां छो इनराफ़ी करे छॾींदा आहिनि त इंसान जेको आहे उहो बुनियादी तौर ते बांदर मां वधी इर्तिकाब ते पज़ीर थियो आहे। इन जे बुनियाद ते केतिरो ई जेको आहे हिकिड़ो बहस छिड़ियल आहे ऐं बहस छिड़ियो पियो आहे ऐं अञा बहस हले ई पियो थो। कुझु जो चवणु आहे त यानी डार्विन जो जेको नज़रियो ॾिनो आहे त उहो आहे हितां खां इन खे नंढियो बि वियो आहे, इन ते जेको आहे सो उन ते टीका टिप्पणी कई वई आहे ऐं उन जे इर्तिकाब वारे नज़रिए ते ॻाल्हाए वियो आहे, वधीक जेको आहे सो उन खे बयानु कयो वियो आहे ऐं बयानु कंदे इहो चयो वियो आहे त इंसान ऐं जानवर में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। उहो इहो आहे त सभ खां पहिरियों त अकुल, सोच, सम्झ, जिस्म, जिसामत ऐं ॿियो जेको आहे खाइण पीअण ते जे बुनियादनि ते बि आहे जेको जानवर खे इंसान खां धार करे थो ऐं इंसान जी तख़लीक़ अलॻि आहे। इंसान हा रेवोल्यूशन ऐं एवोल्यूशन ई हर ज़िंदगीअ में, हर इंसान में, हर दौर में रहियो आहे, छाकाणि त इंसान जॾहिं अलाह ताला इंसान खे धरतीअ ते उमाणियो त उनखे चई छॾियईं त पंहिंजो जेको रिज़्क पाण ॻोल्हियो वञी, पाण तहक़ीक़ कयो वञी ऐं इहो क़ुरान में बि लिखियलु आहे त तव्हां जे जेको आहे सो ज़मीन में केतिरियूं मादनियात जेको आहे असां लिखी छॾियूं आहिनि ऐं वञो ऐं उनखे जेको आहे सो परखियो वञे, खोलियो वञे। हाणे त उनखे
इंसान बतदरीज आहिस्ता आहिस्ता तरक़ी कंदो वियो आहे त शुरूआती तौर ते उनखे ॿोली जेतिरी ज़रूरत हुई ओतिरी ॻाल्हाई पे ओतिरे बुनियादनि ते हुयो ऐं ओतिरो ई जेको आहे सो बुनियादु हुयो ऐं ओतिरा ई ॻाल्हाइनि पिया। हाणे इहे सभई असां वटि जेके आहिनि इहे नज़रिया आहिनि बुनियादनि ते, कहिड़नि ते, तहज़ीबुनि जी, मज़हबनि जी, ऐं इहे ॿ नज़रिया आहिनि असां। हाणे असां चऊं था जेके मुख़्तलिफ़ नज़रिया ॿिया रहिया आहिनि जेके साइंसी बुनियादनि ते रखिया विया आहिनि, जेके असां चऊं था, पर हाणे मां जेसि ताईं स्टडी कयमि या जेको आहे सो ॻाल्हि खे पढ़ंदा रहिया आहियूं, उन्हनि नज़रियनि में मेल मेलाप आहे। कुझु नज़रिया अहिड़ा आहिनि जेके नज़रिया उन जी ताईद कनि था ऐं कुझु नज़रिया अहिड़ा आहिनि जेके बिल्कुलु बि कोन था कनि। हाणे उन नज़रियनि जे बुनियाद ते असां चऊं था त उहे नज़रिया कुझु हिन रीति आहिनि त यू ही हू वारो नज़रियो, फू फू वारो, यानी यू ही हू फू फू, इहे नज़रिया आहिनि। डिंग डोंग वारो नज़रियो, डिंग डोंग वारो नज़रियो, डिंग डोंग वारो नज़रियो। हाणे इन खां पोइ असां वटि ॿिया बि केतिरा ई नज़रिया आहिनि जेके असां वटि मिलनि था, पर हाणे असां इहे नज़रिया अहिड़ा नज़रिया आहिनि जेके ॿोली ॻाल्हाइण या ॿोली सिखण जे बुनियाद ते अहम हिकिड़ो चई सघिजे थो हीअं शुरू थियो, पर मुस्तनिद न आहिनि, सभु जा सभु मफ़रूज़ आहिनि, हाइपोथेसिस आहिनि ऐं इन्हनि खे मफ़रूज़ो ई चई सघिजे थो। छा त हक़ीक़ी शयूं उन्हनि में असांखे कान थियूं मिलनि। जेको हीउ पहिरियों नज़रियो आहे फू फू वारो, यानी की यू ही वारो नज़रियो, बू वारो नज़रियो, उन में आहे जानवरनि ऐं पखियुनि जे आवाज़ ॿुधा ऐं असां उनजी नक़ाली कईसीं ऐं उन जे बुनियाद ते असां जेको आहे सो ॻाल्हाइणु सिखियो आहे। यानी की खां असां सिखियोसीं, कांव खां सिखियोसीं, जेको आहे सो वरी असां जेको आहे सो शींहं जे गज खां सिखियोसीं, या वरी जेको आहे सो घोड़े या ॿियनि जेको आहे सो जानवर या पखी आहिनि उन्हनि जे लातियुनि खे ॿुधी करे उनजी नक़ल करे असां ॻाल्हाइणु शुरू कयोसीं। ईअं ई जॾहिं ॿियो आहे त फू फू वारो, फू फू माना हिकिड़ो इंसानु थक में अचे, चूर थींदे, यानी की ख़ुशी बि अचे ऐं ग़म बि अचे, अहिड़ो नज़रियो अची वञे थो त उनजो जेकॾहिं कयूं त वाह अचानक, माना इनखे इंटरजेक्शन लाइ बि पुण चयो वेंदो आहे। माना ख़ुशीअ ऐं ग़म वारे नज़रिये जे बुनियाद ते, जेकर ख़ुशी में ख़ुशी हूंदो आहे त ख़ुशी वारा, ग़म वारो हूंदो आहे त ग़म वारो उनखे नज़र ईंदो आहे। जॾहिं त इहो अॻिते वधे वियो आहे त अॻिते रखियो वेंदो त डिंग डोंग वारो नज़रियो। हाणे इन नज़रिये ते जो मफ़रूज़ो जेको आहे उहो आहे बार इन जो ख़ालिक़ आहे, इन नज़रिये खे ॾियण वारो आहे त इंसान टन 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 जे निशान जी ॿोली ॻाल्हाइणु सिखियो। हा, हाणे असां इन मफ़रूज़े खे थोरो अॻिते वधी हली करे चऊं था, छाकाणि त जॾहिं इंसानु बुनियादी तौर ते अॻिते आयो आहे त उनखे ज़रूरत जेतिरी हुई ओतिरी ॻाल्हि वई ऐं इन नज़रिये खे असां थोरो एडवांस चई सघूं था, थोरो मञी सघूं था, छाकाणि त असां स्कूल में घिंड वॼाईंदा आहियूं ऐं उहा घिंड अलामत हूंदी आहे त प्रे में अचो, उहा घिंड अलामत हूंदी आहे त पीरियड ओवर थियो, इहा घिंड अलामत हूंदी आहे त तव्हांखे ब्रेक थी, इहा घिंड अलामत हूंदी आहे त छुटी थी। उहो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते असांजा जेको आहे सो मुक़ररु कयल हूंदा आहिनि, इहे घिंड हूंदा आहिनि जेको आवाज़ आहे ऐं उन आवाज़ सां असां सम्झी वेंदा आहियूं त हीउ छाजे लाइ घिंड वॻो आहे। हींअर जॾहिं जीअं त मुख़्तलिफ़ हालातनि ते गुगू वॼायो वेंदो आहे रमज़ान में, त जेको आहे सो हाणे वक़्तु थी चुको आहे रोज़ो खोलण जो, ईअं ई जॾहिं जंगूं थींदियूं हुयूं त उन वक़्त में बि गुगू वॼायो वेंदो हुयो शाम वक़्त में, त हाणे ख़तरे वारी जो ख़तरे जो वक़्तु आहे, सभु लिकी वञो। इहे सभई जेको आहे सो आवाज़ आहिनि जेके ॿोलीअ जे बुनियाद ते असांखे मिलनि था ऐं असां उन्हनि खे सम्झूं था ऐं परखियूं था पिया त उहे वधंदा रहनि था। ऐं उन खां पोइ असांखे ॿिया बि आवाज़ मिलनि था ऐं उन्हनि जी हिकु पूरो जो पूरो मफ़हूम बि मिले थो, जीअं असां सम्झी सघूं था त इहो आवाज़ आहे। मिसाल जे तौर ते त जहाज़ ज़ूम करे उॾामियो, ज़ूम को लफ़्ज़ कोन्हे को, पर लॻा त ईअं लॻाए त तेज़ी सां उॾामी वियो, इहो हिकु मफ़हूम असांजा शायदि ज़ूम माना तेज़ीअ सां असांखे सम्झ में अचे थो पियो। अहिड़ी रीति असां वटि यू ही हू वारो नज़रियो पिणु आहे जंहिंजो बुनियादु हुजंदड़ वरी नोइरे हुयो।
उन नोइरे पंहिंजो जेको नज़रियो ॾिनो उहो वरी ॾिनो त इंसान जेकॾहिं थकिजी पियो उन हा ही हू वारा नज़रिया ॾिना ऐं उन ॻाल्हाए कयो ऐं उन अहिड़ा लफ़्ज़ कढिया हिक ॿिए खे मुखातिबु थियो ऐं उन मुखातिबु थियण खां पोइ उन इहे लफ़्ज़ उचारिया उचारण खां पोइ ॿोलीअ वजूद में आई ऐं अॻिते ईअं ॿोली तरक़ी कंदी रही आहे। ईअं ई वरी इशारनि वारो नज़रियो जेको आहे उहो तमामु घणो मक़बूल आहे ऐं उन खे कंहिं क़दुरु मञी सघिजे थो त छाकाणि त इंसान जेको आहे उहो ॻाल्हाइणु सिखियो आहे या अञा ताईं जेको आहे सो ॿोली सम्झे पियो थो उहा इशारनि वारी ॿोली सम्झे पियो थो। गूंगो जेको आहे उन खे त सम्झ में ई इशारनि वारी ॿोली ईंदी आहे, उन खां ॿी का अलावा हू ॿोली सम्झी कोन सघंदा आहिनि। हा लिखत वारी सम्झी वेंदा आहिनि पर उन जे लाइ कंहिं सां मुखातिबु थींदा आहिनि ॻाल्हाईंदा आहिनि त उहे इशारनि में ई ॻाल्हाईंदा आहिनि ऐं इशारो ई उन जे लाइ जेको आहे सो कारगर हूंदो आहे। तव्हां पंहिंजे टीवी चैनलनि ते केतिरनि में ई ॾिठो हूंदो त हिकिड़ा प्रोग्राम हलंदा आहिनि त उन ते हिकु गूंगो वेठो हूंदो आहे जेको उन इशारनि सां वरी पियो सम्झाईंदो आहे। ख़ासि करे जॾहिं असां मदीने वारे चैनल ते ॾिसंदा आहियूं जॾहिं ख़ुतबो थींदो आहे त उहो ख़ुतबे में उहो ॾींदो रखंदो आहे ऐं एतिरा अहिड़ा ॿिया कहिड़ा ई असां मिसाल मौजूदु आहिनि। तव्हांजे ओसे पासे में गूंगा हूंदा ॿ चारि जेके ॻाल्हाईंदा हूंदा पाण में तव्हां ॾिसो त कीअं हू पंहिंजो पाण खे मुखातिबु थियनि था त उहे हिक ॿिए सां इशारनि सां मुखातिबु थी ॻाल्हाइनि था। इवन असां सां जॾहिं ॻाल्हाईंदा आहिनि हू त हू हा हा ही हू जा आवाज़ कढी करे असांखे पंहिंजो मक़सदु सम्झाइण जे लाइ के इशारा कंदा आहिनि जिन इशारनि सां असां उन जी ॻाल्हि खे सम्झी सघूं। जेकॾहिं का लूणु वठिणो हूंदो अथनि त ईअं या वठिणो अथनि ईअं करे पिया कंदा आहिनि, जेकॾहिं पती वठिणी हूंदी अथनि त वार ज़ार कंदा आहिनि। अहिड़े मुख़्तलिफ़ को कपिड़ो को सुहिणो का शइ सुठी लॻंदी अथनि त ठाहूक जो इहो इशारो कंदा आहिनि। जेकॾहिं का शइ बुरी लॻंदी अथनि इहे ॿिया कंदा आहिनि। अहिड़ी रीति ॿियूं केतिरियूं ई जेको आहिनि जेकॾहिं ख़ुशीअ जो इज़हार कंदा आहिनि त पंहिंजो जीअं असां आम माण्हू ख़ुशी इज़हार कंदो आहे ईअं ख़ुशीअ जो इज़हार उहे बि कंदा रहंदा आहिनि। ऐं ॿियो इशारनि वारी ॿोली जेका आम ऐं मुरविज आहे, असां जॾहिं रोडनि रस्तनि ते हलूं था यूटर्न लिखियलु त कोन्हे की तव्हांखे हिन पासे तां हीअं मुड़ी अचिणो आहे, सिधो लिखियो पियो आहे हुते रोड ते निशान ठहियो पियो हूंदो आहे। माना इन असां मक़सदु सम्झी वेंदा आहियूं त असांखे हीअं मुड़ी अचिणो आहे। जेकर गाॾी ठही पई आहे, गाॾी ठहियल जे निशान लॻो पियो आहे कटम जो, माना हिते तव्हांखे नो पार्किंग आहे, पार्किंग गाॾी तव्हांखे पार्क करणी कान्हे का। या वरी जेकर हिकु तीर लॻो पियो आहे हिन पासे त माना इन पासे तव्हांखे वञिणो आहे। माना इहा हिकु अहिड़ी ॿोली आहे जेका असांजे अकुल में अचे थी, सम्झ में अचे थी। इहो हिकु इशारनि वारी ॿोली आहे जेका असां सम्झूं था, जंहिंसां असां ॻाल्हायूं था। ऐं इन जा हुञाण जेके आहिनि उहे जापान में ऐं चीन में त अञा ताईं मौजूदु आहिनि, छो त उते पिक्चराइज़्ड जेको आहे सो ॿोली आहे। छाकाणि जीअं असां वटि अलिफ बे मौजूदु आहे, ABCD मौजूदु आहे, ईअं चीन वटि वरी का ॿोली कोन्हे, उन वटि सिर्फ़ु अलामतूं आहिनि, निशानियूं आहिनि। उहे पंहिंजो जेके अलामतूं ऐं निशानियूं सिखंदा आहिनि उन अलामतुनि ऐं निशानियुनि सिखण जे करे ई उनजी जेका सो ॿोली सिखी सघिबी आहे। इन जे करे ई चीनी जेका ॿोली आहे उहा तमामु घणी मुश्किल माण्हू सिखी सघंदा आहिनि। जो असां वटि ग्रामर जे बुनियाद ते असां हिकु ॿोलीअ खे ॿी ॿोलीअ सां भेटे उन जो जेको आहे सो अर्थ कढी उन ते जेको आहे सो ॻाल्हाए सिखी वेंदा आहियूं। पर चाइनीज़ ॿोली इन जे करे ॾुखी थी वेंदी आहे जो उन जो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको आहे उहो अलामतूं या निशानियूं आहिनि जेके असां ॿोली में शुमार थियनि थियूं ऐं उहे अञा ताईं उते मौजूदु आहिनि ऐं उहे हिते ॻाल्हाइनि था। तव्हां जेकॾहिं नेशनल जोग्राफिक ते या कंहिं ॿियो गूगल कंदा त तव्हांखे उहे सॼियूं जूं सॼियूं अलामतूं नज़र अची वेंदियूं त उते जेको आहे कीअं निशानियुनि जे तौर ते पढ़ायो वञे थो। सुर तार वारो नज़रियो, हाणे हीउ हिकु अहिड़ो नज़रियो आहे जंहिंजे बुनियाद ते चयो आहे त इंसान जेको आहे सुर तार वारे नज़रिये में इंसान जेको आहे पहिरियों ड्रिघा उचारींदो हो, सुर उचारींदो हुयो, मानी के उन खां जेको ॻाल्हाईंदो हो ड्रिघो ॻाल्हाईंदो हुयो। ऐं इन जो सबूत वरी असांखे प्रोफेसर मोहरम ख़ान जी किताब सिंध आगाटो दौर में बि मिले थो। उन में जेके मज़मून लिखिया आहिनि उन में इहा ई ॻाल्हि कई आहे त
तुकिया लफ़्ज़ माना जेके हम काफ़िया लफ़्ज़ जेके आहिनि उहे सभ खां पहिरियों आया हुया। पर इहा बि ॻाल्हि आहे त असां जॾहिं कंहिं बि मज़हब खे, कंहिं बि तहज़ीब खे, कंहिं बि जेको आहे सो अदब खे खणूं था त सभ खां पहिरियों असांखे उन ई अदब में जेको आहे शाइरी मिले थी, नज़्म मिले थो ऐं उहे मुनज़्ज़म मिलनि थियूं शयूं, नसर असांखे पोइ थो मिले। इन नज़रिये जे बुनियाद ते चवंदा सभ खां पहिरियां जेका ॿोली आई आहे उहा नज़रियनि जे बुनियाद खां त उहा सुर वारी या सुर तार वारी ॿोली आहे। ऐं आख़िर में या आख़िरी जेको असां वटि नज़रियो आहे उहो आहे मेल जोल वारो नज़रियो। हाणे इहो नज़रियो बि तमामु अहम आहे नज़रियो, छो त इन जेको छो त हीउ नज़रियो वेझर में जेरेवियस जेको हालैंड जो रहाकू हुयो उन ॾिनो हुयो, उन पेश कयो इहो त इंसान जेको आहे उहो मोल मिलाप में तमामु वेझर में कोन को 10 साल 15 साल पहिरियों 70-80 साल पहिरियों जो नज़रियो आहे। उन जॾहिं इहो नज़रियो ॾिनो उन नज़रिये में इन इहा ॻाल्हि पेश कई त इंसान जॾहिं मेल मिलाप में आयो, जो मेल जोल में आयो, हिकिड़े जी ॿोली ॿिए सां ॻाल्हाई ऐं ॿिए ॿोली सां ॻाल्हाई ऐं उन्हनि हिक ॿिए खे पंहिंजा जेको आहे सो लफ़्ज़ मिलिया त उहे मिली करे उन्हनि हिकु नई ॿोलियुनि खे जनमु ॾिनो ऐं हिकु ॿोलियूं ॻाल्हाईंदा विया ऐं पंहिंजी तकलीफ़ुनि खे, पंहिंजे अहंजनि खे, पंहिंजे ख़ुशियुनि खे, पंहिंजे ॾुखनि खे, पंहिंजी जेको आहे सो ज़रूरतुनि खे ॿिए जे आॾो पेश कयो। जॾहिं ॿिए जे आॾो पेश कयो त उन्हनि खे जेको आहे सो पंहिंजी ॿोली या ॿिए जी ॿोली या ॿोली जो वजूद आयो आहे ऐं इन जे बुनियाद ते ई माण्हू मेल जोल में ॿोलियूं वधियूं आहिनि ऐं ॿोली ॻाल्हाइणु सिखिया आहिनि ऐं ॿोलीअ खे अॻिते वधाईंदा रहिया आहिनि। हीउ उमेद त जेको आहे सो हिकिड़ो डिघो किसो आहे, तमामु वॾो किसो आहे जंहिंमें अञा तमामु घणो बहस थी सघे थो, जंहिंमें डार्विन जो नज़रियो अची वञे थो, जंहिंमें ॿियनि केतिरनि ई आलिमनि जा मुफ़क्किर जा नज़रिया अची वञनि था, उन्हनि ते ॻाल्हाए सघिजे थो। पर हीउ त मुख़्तसिरनि मां हिते हिन शइ खे पेश कयो आहे त जीअं असां जॾहिं इम्तिहान में वेहंदा आहियूं त असांखां पुछियो वेंदो आहे त ॿोलीअ जे इब्तिदा बाबति जेके नज़रिया पेश कया विया आहिनि उन नज़रियनि जो ॿुधायो। इहे जेके ॿोलीअ जे इब्तिदा बाबति नज़रिया हुया उहे तहज़ीबी बुनियादनि ते ऐं मज़हबी बुनियादनि ते ऐं असां साइंसी बुनियादनि ते। हाणे असां ॾिसूं इहो था त साइंसी बुनियादनि ते जेके नज़रिया असां पेश कयासीं यानी कि इहे जेके सभु पोयां नज़रिया हुआ उहे साइंसी बुनियादनि ते हुआ, यानी कि यो ही वारो, बू वारो, डिंग डोंग वारो, मेल जोल वारो या जेको आहे सो इशारनि वारो, इहे साइंसी बुनियादनि ते आहिनि ऐं इन्हनि जे बुनियादनि सां ॻाल्हाइनि। पर इन्हनि में मफ़रूज़ो वधीक आहे ऐं हक़ीक़त घटि आहे। जेकॾहिं असां हक़ीक़त न चऊं था त हक़ीक़तनि में असांजे जेके बुनियादी जेके तहज़ीबुनि में नज़रिया मिलनि था उहे हिननि नज़रियनि खां थोरा वधीक ॻरा आहिनि ऐं उहे मञण जोगा आहिनि, छाकाणि त इंसान ॿोली ॻाल्हाई हूंदी ऐं इंसान खे ख़ल्क़ींदड़ जेको आहे उहो ख़ालिक़े काइनात आहे जेको इन खे जेको आहे जी सॼी दुनिया खे ख़ल्क़ियो आहे। उमेद थो कयां त तव्हांखे इन मां कुझु न कुझु ज़रूरु भले पवंदो या भले आयो हूंदो। मुंहिंजी नंढड़ी कोशिशि आहे जेका तव्हांजे साम्हूं मां पेश कई आहे। अल्लाह हाफ़िज़।